नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त मुल्तान वासण नारी समीरा मोची बाकराणी तालके जे ॻोठ वाहुचा जे रवासी रजब भइयो सां प्यार जो परिणो करे छॾियो। जोड़े पारां तहफ़्फ़ुज़ लाइ कंडियारो में नेशनल प्रेस क्लब जे साफ़िन अॻियां एहतजाज कयो वियो। नारी सुमेरा पंहिंजे मुड़ुस रजब भइयो सां गॾु दाहींदे चयो त बाकराणी तालके जे ॻोठ वाहुचा जे रवासी नौजवान रजब भइयो सां पसंद जी शादी कई है। प्यार जे परिणे बाद मुंहिंजा माइट मछरजी पिया आहिनि, मूंखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। शादी कई आहे, नालो त सुमेरा सही आहे। हिन जा जेके मामा आहिनि हेॾां होॾां धमकी था ॾियनि, जानी दुश्मन जंहिं चवंदा असां तोखे मारींदासीं, फिटी कंदासीं, ईअं कंदासीं। त असांखे जो गवर्नमेंट खां इहा रिक्वेस्ट आहे त असांखे जेको आहे न सब कुछ ॾे असांखे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।